बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, खुश आमदी चऊं था तव्हांखे हिकु नई वीडियो में। त अॼु असां सिखंदासीं त यूट्यूब ते जेको आहे चैनल ओपन कीअं कजे। त हीअ जेका सबक़ आहे हिन में जेका आहिनि खोड़ सारा सबक़ असां शामिल करण वारा आहियूं। त यूट्यूब ते चैनल ओपन करण खां बाद जेको आहे उन में टैग जो इस्तेमालु, उन में जेको आहे थंबनेल जो इस्तेमालु, त हिन वीडियो जी सीरीज़ में असां सिखंदा रहंदासीं। पर जेको आहे अॼु तव्हांखे जेको आहे ॿ सेटअप असां सेखारींदासीं त जीमेल जो अकाउंट कीअं क्रिएट कजे, उन खां बाद जेको आहे यूट्यूब जो अकाउंट कीअं क्रिएट कजे। छो जो यूट्यूब अकाउंट खोलण लाइ जेको आहे तव्हांखे जीमेल जो अकाउंट खपंदो। त पहिरें जेको आहे असां जीमेल जो अकाउंट खोलींदासीं, उन खां बाद जेको आहे यूट्यूब जो अकाउंट जेको आहे उहो ओपन कंदासीं। त हीअ जेको आहे क्रिएट करण लाइ असांखे हलिणो पवंदो लैपटॉप जी स्क्रीन जी तरफ़। त हलूं था लैपटॉप जी स्क्रीन जी तरफ़ ऐं यूट्यूब जो चैनल जेको आहे ओपन कयूं था। त दोस्तों जेको आहे असां लैपटॉप जी स्क्रीन जी तरफ़ जेको आहे अची विया आहियूं। त उन में जेको आहे पहले ओपन कंदासीं असां जीमेल अकाउंट। त उन में जेको आहे असां लिखंदासीं mail.google.com। त ओपन करण खां बाद जेको आहे तव्हां वटि हीअ एड्रेस खुली ईंदी। उन में जेको आहे हेठियां हूंदो क्रिएट अकाउंट। त उन में जेको असां क्रिएट कंदासीं उन में जेका आहिनि ॿ ऑप्शन अची रहिया आहिनि। हिकु जेको आहे फॉर माई सेल्फ ऐं ॿियो आहे टू मैनेज माई बिज़नेस। त उन में जेको आहे पहिरें नंबर ते असां क्लिक कंदासीं फॉर माई सेल्फ। त उन में जेको आहे हीअ असां ॾे फॉर्म अची वेंदो। त पहिरें जेको आहे फस्ट नेम में मां पंहिंजो नालो लिखंदुमि अली। उन खां बाद जेको आहे लास्ट नेम आहे अली अकबर। त उन खां बाद जेको आहे त असां पंहिंजे चैनल जो नालो लिखंदासीं अली क्लासरूम। त चेक कंदासीं हीअ मेल अवेलेबल आहे या न आहे। त चए थो पियो इहा जेका मेल आहे अवेलेबल न आहे। त 2021 जेको आहे असां लिखंदासीं। उन खां बाद जेको आहे हीअ मेल अवेलेबल आहे। असां जेको आहे पासवर्ड हिते सेट कंदासीं। असां जेको आहे पासवर्ड जेको आहे सेट करे वरितो आहे ऐं नेक्स्ट कंदासीं। नेक्स्ट करण खां बाद जेको आहे उन में जेको आहे असां पंहिंजो फ़ोन नंबर जेको आहे मैंशन कंदासीं, जेको फ़ोन नंबर हूंदो। ऐं रिकवरी जेका ईमेल आहे, काई बि तव्हांजी जेका पहिरीं ईमेल आहे त उहा तव्हां ॾींदा। जेकॾहिं पासवर्ड तव्हांजो भुलिजी वञे थो या को अकाउंट हैक करे थो, जीअं जेको आहे तव्हांखे जीमेल रिकवर करण में आसानी मिले। असां जेको आहे रिकवरी मेल बि ॾई छॾी आहे ऐं डेट ऑफ बर्थ घुरी रहियो आहे। त हिन में जेको आहे असां डेट ऑफ बर्थ ॾींदासीं पंहिंजी। त हीअ शयूं जेके आहिनि ओरिजिनल हुजणु खपनि। हिन मां तव्हांखे पुछी रहियो आहे तव्हां जेको आहे औरत आहियो या मर्द। त उन में जेको आहे असां मर्द सिलेक्ट कंदासीं ऐं नेक्स्ट खे क्लिक कंदासीं। अॻिते जेको आहे फॉर्म खुली ईंदो। त हीअ जेको आहे ईज़ीली असांजी जेका आहे जीमेल अकाउंट क्रिएट थी चुको आहे। हीअ अकाउंट जेको आहे जीअं ई सक्सेसफुल थींदो उन खां बाद जेको आहे असां नेक्स्ट बार ॾे हलंदासीं। उन में जेको आहे यूट्यूब ओपन कंदासीं। यूट्यूब ओपन करण खां बाद जेको आहे हिते जेको आहे जीअं असां साइन इन कयोसीं त असांजो जीमेल अकाउंट जेको आहे हिते एड थी चुको आहे। उन खां बाद जेको आहे हेठां जेको आहे क्रिएट ए चैनल अची रहियो आहे। त हिते क्लिक कंदासीं असां क्रिएट ए चैनल। त हिते जेको आहे ऑप्शन अची रहियो आहे यूआर क्रिएटर जर्नी बिगिन्स स्टार्टेड खे जेको आहे हणंदासीं। उन खां बाद जेको आहे हीअ तव्हांखां जेको आहे नालो घुरी रहियो आहे यूज़ यूअर नेम। हिते जेको आहे ॿियो घुरी रहियो आहे यूज़ यूअर कस्टम नेम। त जेको आहे असां कस्टम नेम ते जेको आहे असां पंहिंजो नालो जेको आहे उहो रखंदासीं। हिते जेको आहे असां नालो जेको चैनल जो हुयो मुंहिंजो अली क्लास रूम। त हिते जेको आहे तव्हां जेको आहे हीअ जेको आहे अंडरस्टैंडिंग वठी रहियो आहे मूंखां। त उन ते जेको आहे असां क्लिक करे छॾींदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे पढ़णु चाहियो त पढ़ी बि सघो था। हिन में जेका आहिनि खोड़ सारा जेका आहिनि ऑप्शन हूंदा आहिनि जेके पढ़णु लाज़मी आहिनि। इहे बि तव्हांखे जेको आहे अॻिते हली असां सेखारींदासीं। त हिन जा जेका शराइत आहिनि ज़वाबित आहिनि त उहे कहिड़े क़िस्म जा आहिनि। त असां जीअं क्रिएट खे क्लिक कंदासीं त असां जेको चैनल आहे उहो ओपन थी वेंदो ऐं असां जेको आहे यूट्यूब क्रिएटर स्टूडियो में जेको आहे हलिया वेंदासीं। त दोस्तों क्रिएट करण खां बाद जेको आहे यूट्यूब जो चैनल जेको आहे ओपन थी चुको आहे। हिते अची रहियो हूंदो तव्हांखे जेको आहे नज़र अली क्लासरूम। त हलूं था स्टूडियो जी तरफ़। त उते जेको आहे कंफर्म कयूं था त असांजो चैनल जेको आहे ओपन थियो आहे या कुझु उन में जेको आहे रहिजी वियो आहे। हिते जेको आहे असांखे वेलकम मैसेज रिसीव थियो आहे हेलो न्यू यूट्यूब स्टूडियो गुड बाय क्लासिक स्टूडियो। त हिननि जेको आहे न्यू स्टूडियो जेको आहे उहो लॉन्च कयो आहे। त उनजे बारे में असांखे ॿुधाए रहियो आहे। त दोस्तों हिते जेको आहे असांजो चैनल जेको आहे ओपन थी चुको आहे। त हिन में जेको कॉन्टेंट फ़िलहालु कोई बि अपलोड न थियो आहे। त नेक्स्ट वीडियो में जेको आहे असां सिखंदासीं त चैनल जो जेको आहे लोगो आहे ऐं उनजी टाइटल बार आहे उन में जेको आहे टैग्स जो आहे उन में जेको आहे टैग जो इस्तेमालु जेको आहे कहिड़े नमूने कजे ऐं उन में जे लैंग्वेज जी सेटिंग आहे त ॿियूं कुझु सेटिंग्स आहिनि उहो असां जेको आहे नेक्स्ट वीडियो में सिखंदासीं। फ़िलहाल जे लाइ जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।